अच्छा जैसे असां टीचर्स जी ॻाल्हि कई त असां सिर्फ़ु उन टीचर जी ॻाल्हि कई जेके तव्हांखे तव्हांजे एकेडमिक्स में तव्हांखे हेल्प आउट कंदा आहिनि, तव्हांजे एकेडमिक्स में तव्हांखे अॻियां वधाईंदा आहिनि, तमामु जेके इन तरफ़ जी जेके शयूं आहिनि असां उन जी ॻाल्हि कई। हिकु टीचर अहिड़ा बि आहिनि जेके असांखे म्यूज़िक बि सेखारींदा आहिनि। सो हाशिम भाई इज़ ऑल्सो वन ऑफ देम, ऐं हाशिम भाई जेके आहिनि उन्हनि लिस्ट में अचनि था। हाशिम भाई थैंक यू तव्हांजे लाइ बि, छो त तव्हां बि उन्हनि माण्हुनि में अचो था जेके ख़बर न आहे केतिरनि माण्हुनि खे आवाज़ त सभिनी वटि हूंदी ई आहे पर सही उनजो इस्तेमालु सेखारीनि था। सो तव्हां बि उन कैटेगरी में अचो था। थैंक यू तव्हांजो बि, थैंक यू उन्हनि जो जेको मूंखां सिखंदा आहिनि ऐं रिस्पेक्ट ॾींदा आहिनि। सिखणु कमु जेको आहे सो इहो हर वक़्तु मां बि सिखां पियो। हा अच्छा इहा हिकु प्लस पॉइंट आहे यार, त तव्हांजी जेके इहे जेके शयूं आहिनि न त तव्हां विसरी वञो त असां त हाणे यादि ई कोन्हे त असां साइंस में सोशल स्टडीज़ में छा पढ़ियो, पर टीचर्स खे यादि आहे छो त टीचर्स त हुनखे बार बार रिवाइज़ छा जो उहो पंहिंजी प्रैक्टिस पई थिए न। हा रोज़ाना अगरि तव्हांखे लेसन पियो ॾियां त उहो लेसन मुंहिंजे लाइ बि आहे। बिल्कुलु बिल्कुलु कोई ॻाल्हि आहे जेका सो बिल्कुलु ज़िंदा रखे थी माण्हू खे। हा ईअं ई आहे। तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि मंगरे साहिबु, थोरो सो पहिरीं त मुबारक तव्हांखे हीअ जेको ॾींहुं जेको सुभाणे इंशाल्लाह सेलिब्रेट थींदो, थोरो सो टीचर्स जी जेके असां तमामु उस्ताद आहिनि जेके हिन वक़्तु न सिर्फ़ु शहरनि में, अच्छा शहरी जेको असांजो उस्ताद आहे उन थोरो डिफरेंट नज़र ईंदो आहे, उहो उस्ताद जेको वरी ॻोठनि में पढ़ाए थो उहो असांखे हिकु डिफरेंट पैटर्न में नज़र ईंदो आहे। पहिरीं त मां तव्हांजे लफ़्ज़नि में ॼाणणु चाहियां थी टीचर बेसिकली टीचर जी छा डेफिनेशन छा आहे तव्हांजे लाइ? टीचर जी डेफिनेशन इहा ई आहे त सिख्या ॾींदड़। टीचर उहो आहे जेको टीच करे। हाणे टीचिंग मां मुराद फ़क़ति इहो न आहे त किताब पढ़ाए, इहो मुराद आहे त उनमें गॾो गॾु ॿारनि में एथिक्स बि सम्झाए। वैसे असां वटि टीचर्स त काफ़ी सारा हूंदा आहिनि, लेकिन ॿार खे तरबियत जेका हूंदी आहे उहा मेन हूंदी आहे। उहा टीचर में स्किल्स बि हुजनि जे ॿार जी तरबियत अहिड़ी रीति कजे ताकी उहो ॿारु हिकिड़ो सुठो वेल एजुकेटेड हुजण सां गॾोगॾु हिकिड़ो वेल जेको आहे सो लिटरेट बि हुजे ऐं गॾोगॾु हिकिड़ो वेल मैनर्ड बि हुजे। उनजूं जेके स्किल्स हुजनि, उन जूं जेके आदतूं हुजनि उहे बहितर हुजणु घुरिजनि। ऐं टीचिंग हिकिड़ो ऑर्डिनरी प्रोफेशन न आहे, हीउ हिकिड़ो प्रॉफिटहुड प्रोफेशन आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रोफेशन आहे, पर्टिकुलर प्रोफेशन आहे। असांजो हिकिड़ो की रोल हूंदो आहे उस्ताद जो मुआशिरे जी बिल्डिंग में, मुआशिरे जे ठहण में, मुआशिरे जी डेवलपमेंट में जेतिरो टीचर जो किरदारु आहे मां नथो सम्झां त कंहिंजो बि थी सघे थो पियो। त उस्ताद बेसिकली उहो हूंदो आहे जेको जीअं नबी साईं जी हदीस आहे त तव्हांजा हिन दुनिया में टे जेको आहे फादर आहिनि, हिकु तव्हांजो सहुरो, ॿियो तव्हांजो बाबा साईं, टियों तव्हांजो उस्ताद। यानी उस्ताद उहो आहे जेको पंहिंजे ॿार खे पंहिंजो पुटु सम्झी करे सम्झाए। टीचर इज़ नॉट अ इंडिविजुअल पर्सन, ही इज़ अ स्पिरिचुअल फादर। वो रूहानी पीउ हूंदो आहे मुंहिंजी नज़र में टीचर। सही बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। ऐं जीअं तव्हां डेफिनेशन जी ॻाल्हि करे रहिया आहियो त इहे हर शइ ते रिसर्च करण जी ॾाढी हिकिड़ी आदत आहे मुंहिंजी, त हर शइ में ज़रूरु मां जाके ॼाणींदी आहियां। त किथे मूं पढ़ियल ॾिठो त जेका टीचिंग आहे असां वटि जॾहिं जेके सिर्फ़ु एज़ अ प्रोफेशन हुनखे वठनि था, एज़ अ जॉब सिर्फ़ु वठनि था त ठीकु आहे असांखे वञिणो आहे, टाइम ख़तमु करिणो आहे, पूरो सैलरी मंथ में अची वेंदी ऐं असांखे सिर्फ़ु लेक्चर ॾियणो आहे, वापसि अचिणो आहे। ऐं कुझु वरी टीचर्स उहे बि ॾिठा आहिनि जेके इहो मेक श्योर कंदा आहिनि त जेको मां पढ़ायां पियो उहो साम्हूं वारे खे सम्झ में बि आयो आहे, ऐं जेको मुंहिंजी कैपेसिटी आहे, जेको मां चाहियां थो साम्हूं वारो जेको सम्झे, छा उनजी सम्झ ओतिरी थी आहे। इहा क्वालिटी जेका आहे न उहा मूंखे लॻे थो उहा क्वालिटी सिर्फ़ु उस्तादनि में ई थी सघे थी। बिल्कुलु बिल्कुलु हा तव्हां नॉर्मली तव्हां काफ़ी सारी शयूं हूंदियूं आहिनि जो माण्हुनि सां शेयर कंदा आहियो, ॻाल्हाईंदा आहियो, पर उन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झंदो केरु आहे इहो कॾहिं बि केरु कोन ॼाणींदो आहे। त पर टीचर जी जेका आहे उहा हिकु रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त जेको तव्हां पढ़ाए रहिया आहियो उहो साम्हूं ताईं वञे बि, ऐं साम्हूं जेको ॿारु तव्हांजे साम्हूं वेठो आहे उहो सम्झे बि उनखे ऐं उन तरीक़े सां परफॉर्म बि करे जंहिं तरीक़े सां टीचर चाही रहियो आहे। अच्छा हिते जीअं मूं ॻाल्हि कई त कुझु प्रोफेशन अहिड़ा बि आहिनि, जीअं हिकु मोटिवेशनल स्पीकर जो हिकु प्रोफेशन आहे, कुझु प्रोफेशन अहिड़ा बि आहिनि जेके अगेन उन्हनि माण्हुनि में कुझु मख़सूस माण्हू हूंदा आहिनि जिन में उहो टैलेंट हूंदो आहे त ॿिए माण्हू खे मोटिवेट करे सघनि। इस ज़माने में नदीम साहब जहाँ दुनिया हमें बड़ी डीमोटिवेटेड से नज़र आ रही होती है और ये जो एक फ़ेज़ हमारे पास डीमोटिवेशन का है, ना सिर्फ हमारी यूथ के लिए, हमारे बड़ों के लिए, हमारे बच्चों में भी हमें नज़र आ रहा होता है। वहाँ एक मोटिवेशनल स्पीकर का आना, अपने आप को मोटिवेट करना कि लोगों को मोटिवेट करना है, ये जादू, ये कमाल कैसे सीखा आपने? देखिए ये मैंने सीखा अपनी माँ से। जब मैं नहीं पढ़ता था तो किस प्यार से मुझे कहती थी बेटा पढ़ लो। अच्छा हर माँ कहती है पढ़ लो, मगर एक वो माँ होती है जो पढ़ाई का शौक पैदा करवाती है। हाँ। देखिए जब आपको शौक होगा ना तो आप बहुत बड़े सिंगर बन जाएंगी जी। आपको शौक होता है ना, बच्चों को 3 साल का
उनको कौन सिखाता है मोबाइल चलाना? शौक से खुद ही सीख लेते हैं, खुद सीख लेते। कोई मॉन्टेसरी कोई स्कूल मैंने देखा नहीं जो सिखा रही हो कि बेटा इस तरह मोबाइल चलाते हैं। छोटे छोटे बच्चे मोबाइल चला रहे हैं, शौक। जब आपको जज्बा होगा, शौक होगा, तो आप सीखेंगे।